अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला रसूलिहिल अमीन वअला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व अहलि बैतिहि व अहलि बैतिहि व मन तबिअहुम बिइहसानिन इला यौमिद्दीन। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल मजीद वल फ़ुरक़ानिल हमीद। फ़अऊज़ु बिल्लाहिस समीइल अलीम मिनश शैतानिर रजीम मिन हम्ज़िही व नफ़्ख़िही व नफ़्सिही। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। या अय्युहल्लज़ीना आमनू इन्नमल खम्रु वल मैसिरु वल अंसाब वल अज़लामु रिजसुम मिन अमलिश शैतान फज्तनिबूहु लअल्लकुम तुफ्लिहून। रब्बि इश्रह ली सदरी वयस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। ला इलाहा इल्लल्लाहुल अज़ीमुल हलीम। ला इलाहा इल्लल्लाहु रब्बुल अर्शिल अज़ीम। ला इलाहा इल्लल्लाहु रब्बुस समावाति व रब्बुल अर्ज़ि व रब्बुल अर्शिल करीम। तमाम तारीफ़ों, तमाम तस्बीह, तहलील, तहमीद, तक़दीस, हम्द, सना, किब्रियाई, वदाई अल्लाह रब्बुल इज़्ज़त के जुगाए जो कुल कायनात जो खालिक मालिक पालनहार परवरदिगार वहदहू ला शरीका है।
दुरूद ऐं सलाम ला तादाद सलातूं रहमतूं खुसूसन इमाम कायनात खातमुल अंबिया वल मुरसलीन रहमतुल लिल आलमीन जनाब हजरत मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जिनजे ज़ाते अक़दस ते अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम अला नबिय्यिना मुहम्मदिन सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम। बिरादरान इस्लाम, कुरान करीम मां सूरतुल माइदा जी एक आयत मूं तिलावत कई। हिन आयत में अल्लाह रब्बुल आलमीन चार वडन गुनाहन जो तज़किरो फरमायो आहे। ऐं हलाक कंदड़ चार वडा गुनाह उन खां परे रहण जो हुकुम फरमायो आहे। ऐं उहे कबाइर गुनाह आहिनि जंहिंमें पहिरियों गुनाह अहिड़ी त हराम शइ आहे जंहिंखे उम्मुल ख़बाइस चयो वियो आहे। मतलब हर पलीदी जी माउ, हर खबीस शइ, हर पलीद शइ, हर गुनाह जी माउ करार दिनो वियो आहे। उहो कहिड़ो गुनाह हुआ? शराब पीअण। शराब पीअण अहिड़ो त खबीस गुनाह, ही खबीस अमल आहे जंहिंखे प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उम्मुल ख़बाइस सॾियो आहे। कंहिं वक़्त में किथे किथे ॿुधण में ईंदो हुयो त ही वॾा माण्हू आहिनि, हुकूमत जा उहिदा हिननि वटि आहिनि, वज़ीर ऐं मुशीर आहिनि, वक़्त जा रईस ऐं सरदार आहिनि, ज़मींदार आहिनि, पैसो आहे, इहे आहिनि शराबी। पर अॼु उन्हनि खे सुञा ऐं मिस्कीन घर में मानी कान्हे, पेरनि में चप्पल कान्हे, मथे ते टुवाल टोपी नाहे, कपड़ा फाटा पिया आहिनि, पर शराब जा शौक़ीन आहिनि। इन पलीद धंधे में को ॻोठ खाली न रहियो आहे। शहर त पंहिंजी जगह ते ॻोठनि में अहिड़ी इहा वॾी बीमारी पकड़जी चुकी आहे जंहिंसां कई नस्ल तबाह पिया थियनि, बर्बाद पिया थियनि। मासूम मासूम नंढड़ा ॿार उहे नशाई पिया थियनि। ही अहिड़ो ज़िल्लत वारो गुनाह, इन्हनि चार गुनाहनि मां अल्लाह रब्बुल आलमीन हुकुम फरमायो ही खबीस अमल आहे शराब। कंहिं वक़्त में शराब अञा हराम न हुयो, शराब जी का हुर्मत न आई ही, पोइ मुसलमान पीअंदा हा शराब, छो त हराम अञा करार न मिलियो हो। पर जॾहिं अल्लाह ताला जी तरफ़ां हराम करार ॾिनो वियो, उहे ई मुसलमान जेके नशो कंदा आहियो शराब जो, जॾहिं हराम अल्लाह जे तरफ़ां थियो, अल्लाह जे रसूल ऐलान करायो त हमेशा जे लाइ उन्हनि उन वक़्त ई तौबा कई, वरी उन शराब जे वेझो ई न विया। उहे थाम भञी छॾियऊं, मटका भञी छॾियऊं, मशकीज़ूं ख़त्म कयूं, उन्हनि जॻहनि खे धोअण लॻा, उते ख़ुशबू लॻाइण लॻा, छो त अल्लाह जो हुकुम थियो त ही हराम आहे
तव्हांजे लाइ जाइज़ नाहे, इन खां रुकिजी वञो। इन उनवान ते ही मुख़्तसिरन दर्स हूंदो। हूअं बि अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो कुल्लु मुस्किरिन हराम, हर नशे वारी शइ हराम आहे। जंहिं बि शइ में नशो आहे, इंसान मदहोश थी वञे, बेहोश थी वञे, नशे जी हालत में उनखे ख़बर ई न पए, उनजो अकुल ई ख़त्म थी वञे, उनजो अकुल सालिम न रहे, उहा शइ हराम आहे, नशे वारी। शराब जो त अल्लाह ताला बार बार नालो वठी करे हराम करार ॾिनो। हर नशे वारी शइ हराम करार ॾिनी वई आहे। शराब खे 3 टाइमनि ते हराम करार ॾिनो वियो। यानी पहिरीं हिकु हल्को हथ जीअं रखिजे, ताजो मुसलमाननि खे ख़बर पवे त शराब में नुक़सान केतिरो आहे। अञा हराम कोन थियो, सिर्फ़ु अल्लाह ताला उन जा नुक़सान बयान कया त मुसलमान रुकिजी वञनि। ॿियो दफ़ो वरी ॿिए मरहले में अल्लाह ताला इहो हुकुम कयो त नशे जी हालत में शराब पी करे को निमाज़ ते न अचे, निमाज़ न पढ़े। इन में बि सम्झण वारा सम्झी वेंदा त हीउ केतिरे क़दुरु हराम आहे जो अल्लाह ताला फरमाए थो इन हालत में निमाज़ न पढ़ो। पोइ टियों मरहलो आख़िरी हो जेको अल्लाह ताला जी तरफ़ां हराम करार ॾिनो वियो। हदीस मुस्नद अहमद में सैयदना अबू हुरैरा रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाइनि था, नबी अलैहिस्सलातु वस्सलाम हिजरत करे मक्के पाक खां जॾहिं मदीने पहुता हा त मदीने में माण्हू शराब पीअंदा हा, जुआ बि खेॾींदा हा, गैरुल्लाह जे आस्थाननि ते बि वेंदा हा, तीरनि मां फालूं बि विझंदा हा, छो त अञा उन्हनि खे का ख़बर ई कान हुई, अञा इन्हनि ॻाल्हियुनि खां मनाई कान कई वई त नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जीअं मदीने में आया, पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन इन्हनि खे अञा न रोकियो शराब तां, पर ख़ुदि माण्हुनि पंहिंजे दिलि में इहो ख़्यालु कयो, अल्लाह जे रसूल खां सवाल असां कयूं त शराब जाइज़ आहे, नाजाइज़ आहे, हराम आहे, हलाल आहे, असां त ईमान बांधो आहे, पोइ बि असांखे इहो नशो नथा छॾियूं, अञा त हराम थियण जो हुकुम न आहे, पर अल्लाह जे रसूल खां सवाल त कयूं। ऐं ख़ासि करे सैयदना उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह ताला अन्हु जे दिलि में इहा ॻाल्हि खुट कंदी हुई, छो त अल्लाह रब्बुल आलमीन जेका वही मोकिलींदो आहे सो नबी ते वही कई वेंदी आहे, पैगंबर जे लाइ, नबी जे लाइ। ऐं जेको गैर नबी हुजे, नबी न आहे पर अल्लाह जो नेक बानो आहे, अल्लाह जो पसंदीदा बानो आहे, अल्लाह जो वली आहे, अल्लाह ताला उनखे पसंदि कंदो आहे त अल्लाह ताला वरी उन बाने जे दिलि में अलका कंदो आहे, का अहिड़ी ॻाल्हि उन जे दिलि में विझी छॾींदो आहे। हज़रत उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु बि उन्हनि मां हुयो जंहिंजे दिलि में अल्लाह ताला अलका कंदो, यानी हिकिड़ी ॻाल्हि दिलि में विझी छॾींदो हुयो। सैयदना उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु जे दिलि में बि इहा ॻाल्हि खुटकंदी त शराब त इंसान खे बेहोश कयो छॾे, हुनखे सुञाणप ई न हूंदी आहे, हुनजी इंसानियत ई जहिड़ी ख़त्म थियो वञे। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम खां सवाल कयो वियो, अल्लाह ताला पोइ वही नाज़िल कई शराब जे बारे में पहिरियों दफ़ो, यसअलूनका अनिल खम्रि वल मैसिरि कुल फीहिमा इस्मुन कबीरुन व मनाफिउ लिन्नास व इस्मुहुमा अकबरु मिन नफ़इहिमा। ऐं मुंहिंजा प्यारा पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तो खां सवाल कयो तो वञे शराब ऐं जुआ जे बारे में। उन्हनि खे ॿुधा त शराब ऐं जुआ
तव्हांजे फ़ाइदे खां वधीक उन्हनि में नुक़सान आहे ऐं इहो ग़लत ऐं गुनाह जो कमु आहे वइस्मुहुमा अकबरु मिन नफ़इहिमा जंहिं शराब ऐं जुआ जे बारे में तव्हां सोचींदा आहियो त असांखे फ़ाइदो था ॾियनि शराब पीऊं था त असांखे सुकून थो मिली वञे असांखे निंड थी अचो वञे असांजो सोचूं ऐं असांजा वहम ख़तम था थियनि कुछ वक्त जे लाइ असां दुनिया में जीअं न आहियूं असां सुकून में हूंदा आहियूं ऐं मुंहिंजा प्यारा पैगंबरनि खे चओ इहो तव्हांजो सुकून न आहे इन खां वधीक तव्हांजे मथां इहो वबाल ऐं गुनाह जो कमु आहे ऐं इन में नुक़सान घणा अथव फ़ाइदा तव्हांखे नज़र ईंदा ऐं जुआ में बि तव्हांखे वॾे में वॾो फ़ाइदो थो नज़र अचे त असां कमायूं था पर ख़बरदार जुआ बि तमामु ख़बीस अमल आहे ख़राब कमु उनमें तव्हांजे लाइ नुक़सानात वॾा आहिनि इहे ॿई शयूं अहिड़ियूं त आहिनि जो गैरतमंद खे बेगैरत बनाए छॾींदियूं आहिनि शराब पीअण वारे खे होश ई न हूंदो आहे न माउ सुञाणंदो न भेण सुञाणंदो न रिश्तेदारनि जो ख़्यालु कंदो न वालिदैन जो ख़्यालु कंदो जुआरी बि जॾहिं हाराईंदो आहे एतिरे क़दुरु जो हुनखे गैरत ख़तम थी वेंदी आहे घर जा सामान खपाईंदो घर जूं शयूं खपाईंदो हता के बेगैरती पंहिंजे न्याणियुनि लत जिगर के बि पैसनि ते खपाए छॾींदो हता के पंहिंजे ज़ाल ऐं घर वारी इज़त जो बि सौदो करे छॾींदो जुआ में हाराईंदो वेंदो ऐं मुंहिंजा प्यारा पैगंबर इन्हनि खे चओ त शराब ऐं जुआ ख़तरनाक अमल अथव वइस्मुहुमा अकबर मिन नफ़इहिमा तव्हांजे इन नफ़े खां वधीक हिन में गुनाह नुक़सान अथव अहिड़े ई नमूने सां इहा पहिरीं वही अञा हिन में हराम करार न ॾिनो वियो आहे अञा त अल्लाह ताला हुन जा नुक़सान बयानु कया ऐं ॾोह जो कमु बि आहे जुर्म आहे पर हिकिड़ो बाक़ाइदा ऐलान हाणे तव्हांखे इहो कमु नाहे करूं अञा न थियो पोइ हदीस में इन्हीअ में हज़रत अबू हुरैरा फरमाए थो मुस्नद अहमद जी रिवायत में पोइ ॿियो मरहलो शराब हराम करार कीअं ॾिनो वियो कहिड़ी हालत में मुहाजिरीन सहाबा मां हिकिड़े निमाज़ पढ़ाई शराब पी करे छो त अञा शराब हराम न हुयो इहो ज़हन में ॻाल्हि रखिजो अञा हराम न हो त मुस्लमाननि ईमानदार आहिनि अॻ में ईमान खां पोइ अॻ में शराब पीअंदड़ हा जेॾी महिल उन मुहाजिरीन सहाबा मां कंहिं शराब पी करे निमाज़ पढ़ाई आहे निमाज़ पढ़ाईंदे पढ़ाईंदे क़ुरान करीम जूं आयतूं तब्दील करण लॻो अॻिते पोइते आयतूं करण लॻो निमाज़ खां बाद में अल्लाह रब्बुल आलमीन प्यारे पैगंबर ते इहा वही नाज़िल फरमाई या अय्युहल्लज़ीना आमनू ला तक़रबुस सलात व अंतुम सुकारा हत्ता तअलमू मा तक़ूलून ईमान वारो नशे जी हालत में निमाज़ जे वेझो न वञो छो त तव्हांखे ख़बर ई न पई पए त असां छा पिया पढ़ूं छा पिया चऊं अल्लाह जो क़ुरान पढ़ी रहिया आहियो पर इन नशे जी हालत में तव्हांखे ख़बर ई न आहे आयतूं केॾां केॾां खणी पिया वञो इन करे जॾहिं नशे जी हालत में हुजो त निमाज़ जे वेझो ई न अचो हाणे सम्झण वारा कुझु सम्झी विया उन्हनि शराब छॾे ॾिनो छो हुननि सोचो त अल्लाह ताला बाक़ाइदा अञा हराम त कोन कयो आहे पर जेको अल्लाह ताला फरमाए थो त निमाज़ जे वेझो न वञो हाणे जे निमाज़ न पढ़ंदासीं त काफ़िर बणिजी वेंदासीं ऐं जे शराब था पियूं त वरी निमाज़ क़बूल कान थींदी पोइ केतिरा जिन शराब छॾे ॾिनो पर अञा बाक़ाइदा हराम जो ऐलान न थियो आहे अञा बि कुझु माण्हू आहिनि जेके चवंदा अञा हराम त कोन थियो आहे ख़ैर नशो आहे पीअंदासीं पोइ टे मरहले में बाक़ाइदा अल्लाह ताला मना कई आहे सूरतुल माइदा जी आयत में ऐं ॿी रिवायत सुनन तिरमिज़ी सुनन इब्न माजा सुनन नसाई में मुस्नद अहमद में सैयदना उमर बिन खत्ताब रज़ी अल्लाह ताला अन्हु सोचण लॻो ऐं दिल मां दुआ कई
ऐ मुझा अल्लाह शराब जे बारे में वाज़े को हुकुम फरमा। ऐ मुझा अल्लाह तसल्ली बख्श हुकुम फरमा। छा यो असाना हलाल है या हराम है? तो उनका पोइ या आयत नाज़िल थी ही, ऐ ईमान वारो शराब ऐं जुआ उनमें नुक़सान तव्हांजो फ़ाइदे खां वधीक नुक़सान आहे ऐं इहो जुर्म आहे, इहो गुनाह जो कमु आहे। पर सैयदना उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह ताला अन्हु के अल्लाह जे रसूल घुरायो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। पाण फरमायो उमर तू बार बार सोची पयो, ऐ मुझा अल्लाह को तसल्ली बख्श हुकुम फरमा शराब जे बारे में। ऐ उमर मुते कुरान जूं आयतूं नाज़िल थियूं, जिब्राइल कुरान खणी आयो आहे। या रसूल अल्लाह छा शराब जे बारे में? पाण फरमायो हा, अल्लाह ताला फरमाए थो यसअलूनका अनिल खम्रि वल मैसिर कुल फीहिमा इस्मुन कबीरु व मनाफिउ लिन्नास व इस्मुहुमा अकबरु मिन नफ़िहिमा। ऐ प्यारा पैगंबर तो खां पुछंदा माण्हू शराब जे बारे में, उन्हनि खे चओ त इहो वॾो गुनाह आहे, उन जा नुक़सान घणा अथव, फ़ाइदो घटि अथव, नुक़सान आहे। सैयदना उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु उन वक़्तु वरी बि दुआ थो घुरे, ऐ मुंहिंजा अल्लाह अञा बि तसल्ली बख़्श हुकुम न थियो आहे, अल्लाह को वाज़े हुकुम फरमा। उन खां पोइ जेॾी महिल कुरान करीम जी आयत नाज़िल थी सूरत निसा जी, या अय्युहल्लज़ीना आमनू ला तक़रबुस सलाह। ऐ ईमान वारो नशे जी हालत में निमाज जे वेझो न वञो, निमाज न पढ़ो इन हालत में, छो त तव्हांखे ख़बर ई नथी पवे। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सैयदना उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह ताला अन्हु खे घुरायो। पाण फरमायो उमर तूं बार बार न बार में सोची पयो, अल्लाह जे तरफ़ां कुरान नाज़िल थियो आहे, जेॾी महिल पाण इहा आयत पढ़ी करे ॿुधायो। ऐं पाण फरमायूं त हर टाइम ते मुनादी ऐलान करे, जीअं निमाज़ जे लाइ अज़ान ईंदी आहे ईअं ऐलान कयो वञे, ऐं मुस्लमान हुजे को बि नशो करण वारो आहे, शराब पीअण वारो आहे, मस्जिद में न अचे, यानी निमाज़ जे टाइम ते निमाज़ जी हालत में न हुजे, निमाज़ न पढ़े, इहो ऐलान थींदो। हिकु रिवायत में जेॾी महिल मुअज़्ज़िन अज़ान ॾेई चवंदो हय्या अलस सलाह हय्या अलल फलाह, अचो निमाज़ ॾांहुं, अचो कामयाबी ॾांहुं, अचो निमाज़ जे तरफ़, अचो कामयाबी जे तरफ़। उन खां पोइ चवंदो त ऐ इंसानो जेके नशे जी हालत में हुजनि उहे निमाज़ ते न अचनि, उहे मस्जिद में न अचनि, मना कई वेंदी, रोकियो वेंदो हुयो। सैयदना उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु इन आयत खे ॿुधण खां पोइ बि टियों दफ़ो चवे थो मुंहिंजा अल्लाह को तसल्ली बख्श हुकुम फरमा, वाज़ी दलील फरमा जंहिंमें शराब हराम हुजे। उन वक़्तु पोइ अल्लाह ताला इहे आयतूं नाज़िल कयूं, या अय्युहल्लज़ीना आमनू इन्नमल खम्रु वल मैसिरु वल अंसाबु वल अज़लाम रिजसुम मिन अमलिश शैतानि फज्तनिबू लअल्लकुम तुफ्लिहून। इन्नमा युरीदु शैतानु अन युक़िया बैनकुमुल अदावत वल बग़ज़ा फिल खम्रि वल मैसिर व यसुद्दकुम अन ज़िक्रिल्लाहि व अनिस सलात फहल अंतुम मुंतहून। ऐ ईमान वारो, बेशक शराब ऐं जुआ गैरुल्लाह जा आस्ताना ऐं तीरनि जे लिहाज़ सां, तीरनि सां फाल विझण, इहे तव्हांजे लाइ हराम आहिनि। इहो शैतानी अमल आहे, पलीद अमल आहे, इन खां पासो कयो तांजो तव्हां कामयाब थी वञो। इन्नमा युरीदु शैतान, बेशक शैतान त इरादो थो करे इन्हनि जे ज़रिए तव्हांजे विच में दुश्मनी पैदा करे छॾे, तव्हांखे शराब पीआरे करे, तव्हां
तव्हांखे नशो कराए पोइ भाइरनि खे पाण में विड़ाए पंहिंजनि पाणनि खे अज़ीज़नि रिश्तेदारनि खे विड़ाए छॾे जुआ में बि विढ़ंदव शराब में बि विढ़ंदव गैरुल्लाह जे आस्थाननि ते वेंदव त बि विढ़ंदव जेकॾहिं तव्हां अल्लाह ताला खे छॾे करे तव्हां गैरुल्लाह खां मदद वठंदव या फालूं पिया कढंदव गैब दान ॿिए खे सम्झंदव इन में बि तव्हांजे लाइ ख़तरो आहे इहे शैतानी अमल अथव ख़बरदार इन खां पासो कयो ऐं शैतान इन्हनि जे ज़रिए तव्हांखे निमाज़ खां बि रोकींदो इहो शैतान तव्हांखे अल्लाह जे ज़िक्र खां बि रोकींदो ऐं इहे चारई जॻह शयूं घणो करे हिकिड़ी जॻह ते ई थींदियूं आहिनि उन्हनि जा मर्कज़ हूंदा आहिनि दरगाहूं भले तव्हां तजुर्बो कयो ही तव्हांजे साम्हूं आहिनि जिथे मैखाना ठहिया वेंदा आहिनि जिथे दरगाहूं हूंदियूं आहिनि नशाब उते ज़्यादा हलंदा आहिनि शराब बि उते हलंदो आहे हर क़िस्म जो नशो बि उते हूंदो आहे जुआरी बि उते गॾु थींदा आहिनि ऐं उहे गैरुल्लाह जा आस्थाना हूंदा आहिनि चारई कबीरा गुनाह हिकिड़ी जॻह ते कया वञी वेंदा आहिनि अल्लाह ताला फरमाए थो इहो ख़तरनाक अमल अथव इहो शैतानी अमल अथव मुस्लमान इन खां बचो हाणे इहो हराम करार ॾिनो अथव सैयदना उमर रज़ी अल्लाह ताला नु जेॾी महिल इहा आयत ॿुधी पाण फरमायो उमर हाणे त वाज़िह दलील अची वियो अल्लाह जो रसूल बि पंहिंजी मर्ज़ी सां का शइ हराम या हलाल नथो करे जेसिताईं अल्लाह जो हुकुम न मिले ऐं उमर पहिरीं तो चयो त अल्लाह तसली बख्श हुकुम फरमा त अल्लाह ताला फरमायो त इन में नुक़सान शराब में जुआ में तव्हांजे लाइ घणो आहे इन खां बचो तव्हांजे लाइ फ़ाइदो न आहे ॿियो दफ़ो तो चयो अल्लाह अञा बि तसली बख्श हुकुम फरमा ॿियो दफ़ो अल्लाह रब्बुल आलमीन फरमायो त निमाज़ जी हालत में नशे जी हालत में निमाज़ न पढ़ो अल्लाह ताला मना कई पर उमर तो चयो अञा बि अल्लाह तसली बख्श हुकुम फरमा त हाणे मना थी वई हराम आहे शराब हराम आहे हज़रत उमर रज़ी अल्लाह अन्हु ॿुधण खां पोइ जेॾी महिल इहा आयत ॿुधऊं तेॾी महिल आवाज़ सां चवण लॻा या अल्लाह इंतहना इंतहना असां रुकजी वियासीं हाणे असां रुकजी वियासीं अल्लाह तो शराब हराम करार ॾेई छॾियो आहे हाणे असां हिन जे वेझो न वेंदासीं हाणे असां हिन जे क़रीब न वेंदासीं असां हिन खां नफ़रत कंदासीं अल्लाह ताला जो जेॾी महिल वाज़े हुकुम मिली वञे मोमिन मुस्लमान खे वो फौरन ही तो उहे मुस्लमान हा जिन अञा शराब हराम कोन हुयो तॾहिं पीअंदा हुकुम मिलियो फौरन अमल कयूं ऐं अॼुकल्ह जो अबन ॾाॾनि खां मुस्लमान ॼाओ जॾहिं त बि मुस्लमान जे घर में अधु जवानी खां पोइ पियो नशाई थिए हू जेके मुस्लमान अॻ में कुफर जी हालत में पीअंदा हुआ जॾहिं हुकुम मिलियो फौरन उहो नशो छॾे ॾिनऊं छो त अल्लाह ताला जो हुकुम आहे हिकु रिवायत सैयदना सअद बिन अबी वक़ास रज़ी अल्लाह ताला फरमाए थो ये आख़िरी जेके आयतूं आहिनि शराब हराम जूं अल्लाह ताला फरमाए थो इहो शैतान तव्हांखे इन जे ज़रिए पाण में विढ़ाईंदो ये आयतूं मुझे मसइले में नाज़िल थियूं हुयूं सैयदना सअद बिन अबी वक़ास रज़ी अल्लाह अन्हु फरमाए थो इमाम बुखारी रहमहुल्लाह इन हदीस के अल आदाबुल मुआशरात में ज़िक्र कयो आहे सैयदना सअद बिन अबी वक़ास रज़ी अल्लाह तआला अन्हु फरमाइनि था कि बदरी खोले छॾियो सअद बिन अबी वक़ास रज़ी अल्लाह तआला अन्हु फरमायूं चार जगहनि ते मुंहिंजे मामले में अल्लाह ताला कुरान करीम जूं आयतूं नाज़िल फरमायूं ऐं चइनी जगहनि ते मुंहिंजो मसइलो हो केर तो चवे सैयदना सअद बिन अबी वक़ास रज़ी अल्लाह तआला अन्हु फरमायूं पहिरियों नंबर जॾहिं आऊं मुस्लमान थियुसि
मुझी अमर नाराज़ थी, मुझी माउ नाराज़ थी। ऐं साद मुहम्मद जो दीन तो क़बूल कयो आहे, अबन ॾाॾनि जो दीन तो छॾे ॾिनो, हाणे इनखे छॾ। मूं इनकार कयो, अम्मा आऊं दीन इस्लाम छॾे नथो सघां। मूं इस्लाम क़बूल कयो आहे, मूं दीन क़बूल कयो आहे, उन करे आऊं उनखे छॾे नथो सघां। मुंहिंजी अमर एहतिजाज कयो, मुंहिंजी माउ एहतिजाज कयो त आऊं खाईंदुसि पीअंदुसि न। ये अल्फाज आहिनि हदीस जा। कानत उम्मी हलफत अल्लाह ताकुल वला अल्लाह नाकुल वला नशरब। अल्लाह आकुल वला अशरब अनफारिक मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। हज़रत साद बिन अबी वक़ास रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाइनि था, मुंहिंजी माउ चवण लॻी, कसम करण लॻी, ऐ साद जेसि ताईं तूं मोहम्मद जे दीन खे न छॾींदे तेसि ताईं आऊं न खाईंदुसि न पीअंदुसि। जेसि ताईं तूं मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां जुदाई न कंदे, मोहम्मद खे न छॾींदे, उन जे दीन खे न छॾींदे। मुझी अमर यकीनन एहतिजाज कयो, सिर्फ नाले जो एहतिजाज न, पर बाकायदा जी रोज़े जी हालत हुजे, उन खाइण पीअण ख़त्म कयो आहे। सॼो ॾींहुं गुज़री वियो आहे, अमर खे सम्झाईंदो रहे, ऐं मुंहिंजी माउ त तुंहिंजी ख़िदमत कंदो रहियो आहियां, तुंहिंजो फरमान बरदार आहियां, भले तूं कुफ्र जी हालत में आई, आऊं तुंहिंजी इज़त कयां थो, एतिराम कयां थो, तूं मुंहिंजी माउ आई, बाक़ी मूंखे दीन जे बारे में मना न कर, आऊं कॾहिं बि ॻाल्हि तुंहिंजी न मञी सघंदुसि। मुंहिंजी माउ हिकिड़ो ॾींहुं खाइण पीअण ख़त्म कयो आहे, ॿियो ॾींहुं जेॾी महिल थी वियो तमामु कमज़ोर थी वई आहे, न ॾींहुं खाधई न राति में कुझु खाधई न पाणी पीतई। ॿिए ॾींहं बि माण्हू जमा पिया थियनि, ॾिसनि पिया त उम्मे साद जी हड़ताल एहतिजाज छा थो करे। ॿियो ॾींहुं थी वियो आहे, खाइण पीअण ख़त्म कयई, ॿी राति बि गुज़रंदी वई आहे, हता के हाणे उनखे बुख ई उञ में दौरा शुरू थी विया। टियों ॾींहुं आयो आहियां, रोज़ानो माउ खे वेही करे सम्झाया थो, मुंहिंजी अमर इन ॻाल्हि खे छॾे ॾे, इहो एहतिजाज तुंहिंजो कंहिं कम जो न आहे। मूं सचो दीन मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो क़बूल कयो आहे, इन ज़िद खे छॾे ॾे। पर जेॾी महिल टियों ॾींहुं थियो आहे, मूं ॾिठो त हाणे यकीनन दुनिया मां वञण वारी आहे, हाणे यकीनन इनखे अहिड़े दौरे जी हालत में आहे, केॾी महिल होश में आहे, केॾी महिल बेहोश आहे, न खाधई न पीतई। माण्हू जमा थी विया, जेके उनजे पासे आहे काफ़र आहे, उहे खिलण लॻा या मज़ाक़ूं करण लॻा या मूंखे टोकूं करण लॻा, चवण लॻा ही त माउ जो कातिल आहे, माउ इन सां मुतालबो बि करे, ही माउ जी ॻाल्हि का ॿुधण लाइ तयारु कोन्हे को। हज़रत साद फरमाए दुआऊं वयसि, मुंहिंजी अमर जे रांदी का वेही करे उनजे कन में मूं ॾाढे ॻाल्हायो, ऐं मुंहिंजी माउ तूं पंहिंजो एहतिजाज ख़त्म कर, ऐं इहो तुंहिंजो एहतिजाज जी ज़िद कंहिं कम जो कोन्हे, पर हाणे आख़िरी ॻाल्हि हिन पुट जी बि ॿुधी छॾ। ऐं मुंहिंजी अमर जे करे तो जहिड़ियूं 100 माइरूं हुजनि उहे क़ुर्बान थी वञनि, लेकिन आऊं दीन इस्लाम छॾे नथो सघां, आऊं मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो दीन छॾे नथो सघां। माउ बि हाणे नाव में थी वई त हाणे न मञंदो, यकीनन इन जे दिल में एतिरी त सची मोहब्बत दीन इस्लाम जी आहे। पोइ माउ एहतिजाज ख़त्म कयो, खाइण पीअण शुरू कयई। अल्लाह ताला क़ुरान करीम में वही नाज़िल कई प्यारे पैगंबर ते, वइन जाहदाका अला अन तुशरिक बी मा लैसा लक बिही इल्मुन फला तुतिहुमा वसाहिबुमा फिद दुनिया मारूफा। माउ पीउ जी फरमा
फरमान बरदारी कयो, माउ पीउ जी ख़िदमत कयो, भले जे करे हू काफ़र हुजन त तव्हां उन्हनि जी ख़िदमत कयो, पर दीन जे बारे में उन्हनि जो चवण न कजो। शिरक तव्हांखे शिरक जे लाइ मजबूर कनि, अल्लाह ताला सां भाईवार बनाइण जे लाइ, अल्लाह सां शिरक करण लाइ मजबूर कनि, त इहो तव्हां उन्हनि जो चवण न कजो। रसूल जी नाफ़रमानी लाइ मजबूर कनि त इहो उन्हनि जो चवण न कजो। बसि एसि ताईं जो उन्हनि जो सिर्फ़ु इन में चयो न वठिजो, बाक़ी तव्हांखे इजाज़त नाहे त उन्हनि जी नाफ़रमानी कयो। हज़रत साद रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाए थो, उन खां पोइ यानी इहे आयतूं उन वक़्तु नाज़िल थियूं जॾहिं मुंहिंजी माउ जो ई मामिलो हुयो। फरमाए थो ॿियो नंबर, हज़रत साद रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाए थो, उन वक़्तु ई क़ुरान जूं आयतूं नाज़िल थियूं। ग़ज़वे बदर जे अंदरि मूंखे इस्लाम जे करे ॾाढी तकलीफ़ आई ऐं ज़ख़्मी हालत में हुयसि। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन वटि हिकिड़ी तलवार खणी आयो आहियां। ग़ज़वे बदर में उहा तलवार मूंखे कंहिं दुश्मन जी मिली वई आहे माले गनीमत मां। मुझे या रसूल अल्लाह ही तलवार मूंखे ॾियो। अल्लाह जा रसूल इनखे तक़सीम करण खां अॻु में अञा माले गनीमत तक़सीम न थियो आहे, या तलवार मूंखे ॾियो। अल्लाह जे रसूल फरमायो, साद वञ साॻी जॻह ते रखी अच, ऐं साद वञ ही साॻी जॻह ते रखी अच। ॿियो दफ़ो अर्ज़ कयमि, या रसूल अल्लाह ही तलवार मूंखे ॾियो। तमामु क़ीमती तलवार, ही सुठी ख़ूबसूरत तलवार पई लॻे। अल्लाह जा रसूल मुंहिंजी दिल थी चवे ॿियनि खे मिली वेंदी, इहा तलवार मूंखे ॾियो। हालांकि साद बिन अबी वक़ास रज़ी अल्लाह अन्हु जी कुर्बानी का घटि कान्हे का। अल्लाह जे रसूल फरमायो आहे, साद हिनखे साॻी जॻह ते रखी अच। टियों दफ़ो अर्ज़ कयमि, पर अल्लाह जे रसूल फरमायो, ऐं साद साॻी जॻह ते रखी अच। टियों दफ़ो जेॾी महिल चयमि त शायदि दिलि में सोचियुमि त अल्लाह जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿिए कंहिंखे ॾींदा जंहिं एतिरी त कुर्बानी भी न ॾिनी हूंदी जेतिरी कुर्बानी मूं ग़ज़वे बदर में ॾिनी आहे, जेतिरे हिम्मत सां आऊं बि विड़ियो आहियां, पर मूंखे ही तलवार नथी मिले। उन खां बाद में अल्लाह रब्बुल आलमीन प्यारे पैगंबर ते वही नाज़िल कई, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम, यसअलूनका अनिल अनफाल कुलिल अनफालु लिल्लाहि वर रसूल फत्तकुल्लाह व अस्लिहू ज़ात बैनिकुम व अतीउल्लाह व रसूल इन कुंतुम मुमिनीन। ऐ प्यारा पैगंबर, तोखां माण्हू गनीमत जे बारे में सवाल था कनि, चओ त माले गनीमत अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जो आहे। अल्लाह जो ख़ौफ कयो, पाण में इस्लाह कयो, पाण में झगड़ो न कजो, पाण में दुरुस्ती कयो, ऐं अल्लाह ऐं रसूल जी इताअत कयो जेकॾहिं मोमिन आहियो। हज़रत साद बिन अबी वक़ास रज़ी अल्लाह अन्हु फरमाए थो, अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन मूंखे घुरायो, फरमायो साद बिन अबी वक़ास खे सॾु कयो। चवे थो मूंखे त अची ख़तरो थियो, छो त मूं चोथों दफ़ो दिल में सोचो त शायदि इहा तलवार अल्लाह जा रसूल ॿिए कंहिंखे ॾींदा जंहिं एॾी महिनत बि न कई हुजे। मतां इहे मुंहिंजा अल्फाज़ अल्लाह ताला वही जे तरफ़ां नाज़िल न कया हुजनि, मूंखे त ख़तरो महसूस थियो, पर अल्लाह जे रसूल वटि आयसि। या रसूल अल्लाह जी हुकुम फरमायो। पाण फरमायो किथे आहे तलवार? खणी आ। तलवार खणी आयसि। पाण फरमायूं हिन तलवार जो हुकुम न मूंखे हो अल्लाह जे तरफ़ां, न तोखे इजाज़त हुई। हिन तलवार जी न तोखे इजाज़त हुई त तूं खणी हा, न मूंखे इजाज़त हुई त आऊं तोखे ॾियां, पर अल्लाह ताला हाणे आयतूं नाज़िल कयूं आहिनि, मूंखे इजाज़त मिली वई आहे, ऐं साद ई तलवार खणी वञ। हाणे अल्लाह ताला इजाज़त ॾेई छॾी आहे। हज़रत साद रज़ी अल्लाह अन्हु फरमाए थो, इहे आयतूं उन वक़्तु नाज़िल थियूं। टियों नंबर पाण फरमाए थो, हज़रत साद फरमाइनि था, टियों दफ़ो ही आयतूं नाज़िल थियूं जॾहिं आऊं ज़ख़्मी हालत में मस्जिद नबवी में खट ते पयल आहियां।
हिकड़ी गज़वा जे अंदर सख्त ज़ख्मी आया, मुझे ज़ख्मन मां खून वही रहियो आहे। अल्लाह जे रसूल फरमायो साद बिन अबी वक़ास के घर ॾांहुं मुंतकिल न कयो। साद जी चारपाई मस्जिद नबवी जे हिकिड़े कोने कुंड में रखी वञे। पाण फरमाईंदा छो त 5 वक़्त मूंखे हिन खे ॾिसण जे लाइ आसानी थी वेंदी, हिन जी देखभाल करण जे लाइ ऐं हिन जी अयादत करण जे लाइ, हिन जी बीमार पुरस्ती जे लाइ। इन करे मस्जिद नबवी में हिन जी खट रखराई वई। हज़रत साद रज़ी अल्लाह ताला अन्हु जे ज़ख्म मां रत वहंदो पियो हो। इहो बि सवाल कई, या रसूल अल्लाह निमाज़ कीअं पढ़ा? पाण फरमायो भले खून जिस्म मां वहंदो रहे पर निमाज़ अदा कर। निमाज़ जी इजाज़त न मिली त निमाज़ न पढ़। अॼु त सवे बहाना साईं कपड़ा पलीत था रहनि न, बीमार आहियां, पेशाब जी बीमारी आहे, कतरे जी बीमारी आहे, छा कयां, मजबूर आहियां। अल्लाह जे रसूल छा फरमायो? साद जे खून जारी थई तब निमाज़ पढ़। अगर पेशाब जो कतरो निमाज़ में अची वञे तब निमाज़ पढ़नी आहे, पूरी करनी आहे। बीमारी आहे, जानी वाणी न, बीमारी अगर आहे तो अल्लाह जे रसूल छो फरमायो? सैयदना अली रज़ी अल्लाह ताला अन्हु के, सैयदना अली के तकलीफ़ थी पई, सामू मसालो शर्मसारी जे करे न पया पुछन, बे जी मारिफत पुछ रहा अल्लाह जे रसूल खां त अगर पेशाब जी बीमारी थी वञे ऐं वो कतरो किरे तो पेशाब जो, हाने वो कपड़ा कीअं पलीता थी वञनि, निमाज़ कीअं पढ़जे? अल्लाह जे रसूल फरमायो अली के इहो ॿुधा, हर निमाज़ खां पोइ पानी जा छंडा आणी छॾे कपड़े जे मथां, पर निमाज़ ना ही छॾणी। असां सवे बहाना कंदा आहियूं, बस ही मजबूरी आहे, ही बीमारी आहे, ये सिर्फ बहाना आहिनि, कुझु न आहे। पोइ जहिड़ी नियत तहिड़ी मुराद, पोइ बीमारी बि ईअं ई वधंदी पई वेंदी, छो त हुनजो दिलि में इख़लास कोन्हे, ख़ुलूस न आहे। हज़रत साद रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाईंदा, उन बीमारी जे बिस्तरे ते आहियां, जेॾी महिल उन ज़ख्म तमामु मूंखे तकलीफ़ ॾिनी आहे, हाने सोचण लगस भाई लगस हाने शायद दुनिया मां वञण वारो आहियां। पोइ ते औलाद में मुंहिंजी हिकिड़ी न्याणी बाई माली मिल्कियत अल्लाह ताला मूंखे ॾेई छॾी आहे। हाणे हिन जे बारे में मुंहिंजी मर्ज़ी आहे त अधु माल अल्लाह जे रस्ते में आऊं ॾेई वञा। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां पुछण लॻुसि, या रसूल अल्लाह पंहिंजे माल मां वसियत करे सघां थो त अधु माल आऊं पंहिंजी मर्ज़ी सां ॾेयारे वञा? अल्लाह जे रसूल फरमायो, साद न तोखे इजाज़त न आहे, इहा विरासत अल्लाह ताला पाण कंदो आहे, तोखे इजाज़त न आहे त पोयरनि जे माल मां, हालांकि आहीं त मालिक ज़िंदगी में तूं, पर अधु जी वसियत तूं नथो करे सघीं। अल्लाह जा रसूल बरान माल जी तिहाई टियों हिस्सो आऊं वसियत करे सघां थो। पहिरीं त पाण फरमायूं त न बहितर आहे त अञा बि एतिरो जल्दी वसियत एतिरे माल जी न कर, पर पोइ इजाज़त ॾिनऊं। पाण फरमायूं जेकॾहिं तुंहिंजे माल मां टियों हिस्सो तूं पंहिंजी मर्ज़ी सां का वसियत करे वञी पियो त अल्लाह ताला पोइ कानून बनाए, क़ुरान करीम जी आयत नाज़िल कई, यूसीकुमुल्लाहु फी औलादिकुम लिज़्ज़करि मिस्लु हज़्ज़िल उन्सयैन। अल्लाह ताला को हुक्म नाज़िल फरमायो। हाणे अचां पंहिंजे मौज़ू ते, इन ई हदीस मां चौथी ॻाल्हि छा आहे? हज़रत साद बिन अबी वक़ास रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाए थो, ईमान खां अॻु में कुफ्र जी हालत में हुयासीं ऐं अञा शराब हराम न थियो हुयो। उन वक़्त असां शराब पीअंदा हुयासीं, पर अञा हराम न आहे शराब। हिकिड़े ॾींहुं आयो आया अंसार सहाबा, मुहाजिरीन सहाबा पाण में वेठा आहिनि, शराब जो मटको भरियो पियो आहे, गोश्त तयारु कयो वियो आहे, उठ जे गोश्त जो कबाब ठाहियो वियो आहे। जेॾी महिल आऊं अची उते पहुतो आहियां, मूं उहो गोश्त बि खाधो आहे, शराब बि असां पीतो आहे, छो त अञा हराम कोन हुयो। उन शराब पीअण खां बाद में नशे में त ख़बर ई न पई पए। ऐं अंसार खे घटि वधि पियो ॻाल्हायां, ऐं अंसार खे चवां पियो असां मुहाजिरीन हिननि खां वधीक इज़त वारा आहियूं, अंसार जी हैसियत कान्हे का। अंसारी बि हिकिड़े शराब पीतो आहे, उन हिकिड़े उठ जे मथे जी हॾी खणी मूंखे ठका जो कराई, मुंहिंजे नक ते लॻी, ज़ख़्म मां रत शुरू थी वियो, ऐं ज़ख़्मी थी वियसि।
वक़्तु जेॾी महिल उहो ज़ख़्म हाउश अचण खां पोइ असां ॾिठो उन वक़्तु आऊं अल्लाह जे रसूल वटि आए सॼी ॿुधाइनि अल्लाह जा रसूल असांखे ख़बर ई कान पई हुई शराब पीअण जे करे नशे जे करे मूं त कुझु अंसार खे घटि वधि ॻाल्हायो हुयो ऐं हिन अंसार मां हिकिड़े माण्हू मूंखे हॾो हयो आहे हॾी उठ जी खणी आई आहे उन करे मूंखे ज़ख़्म थियो रत वहणु शुरू थी वियो अल्लाह ताला उन वक़्तु आयत नाज़िल फरमाए ऐं ईमान वारो शराब जुआ ऐं मैखाना गैरुल्लाह जी पूॼा जा ऐं जेके तीरनि मां फालूं विझण वारा इहो शैतानी नजस अमल आहे ऐं शैतान तव्हांखे इन जे ज़रिए दुश्मन थो बनाए तव्हां मुहाजिरीन अंसार केतिरे क़दुरु तव्हांजो प्यार ऐं मुहबत इन कलमे जे करे थी आहे हाणे त शैतान तव्हांखे नशो ॾियारे करे तव्हां में अदावत पयो पैदा करे उन वक़्तु आयतूं नाज़िल थियूं त हाणे शराब हराम पोइ हराम जेॾी महिल थियो पोइ साहब छा कयो उहे मुस्लमान जेके पीअंदा हुआ हीअ हदीस सही बुखारी में सही मुस्लिम में मुतफ़क़ुन अलैहि रिवायत उन खां सवा तबरानी जी रिवायत तफ़सीर तबरी में मुख़्तलिफ़ हवाला किताबनि में मौजूद आहिनि सही हवालो सही बुखारी सही मुस्लिम में मौजूद आहे जॾहिं ये आयतूं नाज़िल थियूं त शराब हराम आहे उन वक़्तु नबी अलैहिस्सलातु वस्सलाम ऐलान करायो जीअं अज़ान ला न मथे चढ़ी ऐलान अज़ान ॾिबी हुई तीअं ऐलान वारे मुनादी आवाज़ कयो ऐं उन वक़्तु हज़रत अनस बिन मालिक रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाए थो हज़रत अबू तला अंसारी जे घर में शराब जी निशिस्त हली रही हुई यानी महिमान आयल हुआ उन्हनि जे लाइ ख़ासि कची ऐं पकी खजूर मां शराब ठाहियो वियो छो त हराम कोन हो उन वक़्तु अञा उहे पीअंदड़ आहे पीअंदड़ केरु हुआ हज़रत मुआज़ बिन जबल हज़रत अबू उबैदा बिन जर्राह कारी कुरान सैयदना उबैया बिन काब हज़रत सुहैल बिन बैज़ा खुद हज़रत अबू तला अंसारी छो त हिकिड़ी शइ अञा हराम कान्हे न अल्लाह रोकियो आहे न रसूल रोकियो आहे चए तूं जेॾी महिल शराब पीअनि पिया उन वक़्तु हज़रत अबू तला अनस रज़ी अल्लाह अन्हु खे फरमायो ऐं अनस वञ आवाज़ ॿुध ॿाहिरां खां आवाज़ पियो थिए को सॾण वारो मुनादी को ऐलान पियो करे ॾिस छा जो ऐलान आहे डोड़ी आयो साहबी अंदरि चई ऐं अबू तला आवाज़ ॿुधां पियो आवाज़ करण वारो चवे पियो अल्लाह इन्नल खमर हुर्रिमत खबरदार मुसलमानो शराब हराम थी वियो आहे शराब हराम थी वियो आहे इहो ऐलान करण वारो ऐलान करे रहियो आहे उन वक़्तु हज़रत अबू तला रज़ी अल्लाह अन्हु फरमायो अनस जल्दी कर खणी मटका शराब जा मशकीदूं शराब जूं ॿाहिरि वञी उछलाए छॾ हारे छॾ जेके साहबी पीअंदड़ हा उहे रुकजी विया जिन पीतो हुयो उन्हनि पंहिंजा हथ पंहिंजे गले ई हलक में विझी करे काकड़े में हथ लगाए करे उल्टी करे वो शराब कढी छॾियो उन वक़्तु तौबा करण लगा उन वक़्तु वो शराब हारे छॾियो बीबी उम्मे सुलैम रज़ी अल्लाह अन्हा हज़रत अबू तलहा जी घरवारी आहे हज़रत अनस बिन मालिक जी अम्मरा उहा अंदरां खां ॿाहिरि दरवाज़े ते आई आहे ऐं मुंहिंजा पुट अनस ऐलान ॿुधो अथई त शराब हराम आहे जल्दी करे खुशबू खणी वञ जंहिं कमरे जे अंदरि हिननि शराब पीतो आहे उन कमरे मां वो शराब कढी थामनि खे वञी ॿाहिरि उछला ऐं उन जॻह ते ई खुशबू लॻाए छॾी एतिरो ईमान मज़बूत हो एतिरो अल्लाह जो ख़ौफ़ अल्लाह जी इताअत रसूल जी इताअत हुई छा उन्हनि खे नशो न थियो छा थियो थे नशो हज़रत हमज़ा रज़ी अल्लाह अन्हु नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो चाचो आहे सैयद शुहदा ऐं शहीदनि जो सरदार आहे उहद में शहीद थिया शराब पीते नशे जी हालत में ख़बर ई न पए त हज़रत अली रज़ी अल्लाह अन्हु जा उठ कुआंदो पियो वञे
हज़रत अली रज़ी अल्लाह अन्हु आयो नबी अलैहिस्सलाम जिन वटि, या रसूल अल्लाह, हमज़ा शराब पीतो आहे हराम थियण खां अॻु में, हमज़ा शराब पीतो आहे ऐं मुंहिंजा उठ ज़बह पियो करे। नबी अलैहिस्सलाम जल्दी जल्दी आया, हज़रत हमज़ा खे रोकियऊं, पर ॾिठऊं त हिनखे वाक़ई होश न आहे। पोइ जेॾी महिल होश आयो, नशो ख़तमु थियो, पाण फरमायूं हमज़ा ऐं चाचा तो छा कयो? ती छा कयो अमो? अली जा उठ तो ज़बह करे छॾिया, हाणे हिनखे भरे ॾे। हज़रत हमज़ा उहे उठ भरे ॾिना। यानी एतिरो नशो बि थींदो हो, पर हुकुम मिलियो हिकु दफ़ो ई बसि, ॿियो दफ़ो न चयूं या रसूल अल्लाह कुझु त इजाज़त ॾियो न, भला थोरो घटि करे पीअंदासीं, आहिस्ते आहिस्ते नशो छॾींदासीं। छो त हींअर सवाल घणा असां खां थींदा आहिनि। कई वीचारा ईंदा आहिनि मजबूर, सिगरेट पीअण वारा, नशे करण वारा, शराब पीअण वारा, का दुआ पढ़ी ॾियो, का शइ पढ़ी ॾियो, नशो छॾे ॾियो। अल्लाह जा बाना अगर मुसलमान आयो त अल्लाह जे रसूल हिन जे लाइ हिकिड़ी दुआ ई ॿुधाए छॾी आहे। अल्लाह जे रसूल ॿुधाई, सहाबा करे ॾेखारियो, बसि का ॻाल्हि ई कान्हे, का मजबूरी कान्हे। उहा कहिड़ी ॻाल्हि आहे? ईमान आहे, मुसलमान आहे, इहो ई सम्झे त सहाबा इहो आवाज़ ॿुधो, ऐं इंसानो मुसलमानो, शराब हराम आहे, नशो हराम आहे, उन वक़्तु रुकिजी विया त वरी न पुछूं त को ॿियो दफ़ो पीअंदासीं, बसि तव्हां ताईं आवाज़ पहुची चुको आहे, अल्लाह ताला हराम कयो आहे। फजतनिबू फजतनिबू, रुकिजी वञो, फहल अंतुम मुंतहून, छा अञा बाज़ न ईंदव? बाक़ी हाणे छाजा तावीज़, छाजूं दुआऊं, छाजा हीला, छाजूं दुआऊं, ॻाल्हि ख़तमु थी वई, बसि नशो छॾियो। अल्लाह जो हुकुम आहे, रसूल जो हुकुम आहे। मुंहिंजा मुस्लमान भाइरो, त उहे मुसलमान हा जिन खे अल्लाह जे रसूल जे हुकुम जो क़द्र हुयो। ऐं यकीनन पोइ वरी सहाबा किराम इन शइ जे वेझो ई न विया। बाक़ाइदा उन खां पोइ सज़ा मुक़रर कई वई त हाणे जेकॾहिं इल्ला माशा अल्लाह को शख़्स शराब पीअंदो त उनखे सज़ा मिलंदी। पोइ 80 कोड़ा उनखे लॻाया वेंदा अगरि कंहिं शराब पीतो त। इस्लाम में उनखे सज़ा मिलंदी बाक़ाइदा। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो, अहिड़ो ख़तरनाक नशो शराब जो आहे जंहिंजे करे हिकिड़े ई प्याले शराब जे करे, हिकिड़ी बोतल या हिकु गिलास जे करे हिकिड़ो पेक प्यारे छॾ साक़ी, साक़ी खे ॿियो सॾु कंदो प्यार। इहो नथो सम्झे त इहो शराब पेशाब खां वधीक ख़राब थई, जंहिं साक़ी खे ॿियो सॾु करी त मूंखे प्यार शराब जाम भरे ॾे, इहो पेशाब खां वधीक ग़लीज़ अथई जेको तोखे जाम पियो प्यारे। इहो शराब, अस्तग़फिरुल्लाह नऊज़ बिल्लाह, अल्फाज़ हिन वक़्तु छा चवां। औरती फितरत जेको गंदगी थी अचे महीने जे अंदर, यकीनन उन खां बि वधीक ख़तरनाक आहे। ऐं हदीस पेश कनि से नजरा, औरत जे खून ऐं रत खां वधीक इहो बदबू आहे, ख़राब आहे। ऐं क़यामत जे ॾींहुं जहन्नमिन खे एतिरो अज़ाब को तकलीफ़ न ॾींदो जेतिरे क़द्र इहा बदबू उन्हनि जहन्नमी औरतुनि जे उन मख़सूस जॻह तां जेको खून ऐं रत निकिरंदो ऐं गंद निकिरंदो, उन में एॾी बदबू हूंदी जो जहन्नमी बि दाऊं कंदा। अल्लाह ताला हुकुम कंदो, शराबियो पीओ हाणे न मां। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो, सैयदना इब्ने उमर रज़ी अल्लाहु अन्हुमा फरमाइनि था, सैयदना उमर रज़ी अल्लाह जो फर्जंद हज़रत अब्दुल्ला, ये हदीस मुस्नद अहमद में फरमाइनि, जेॾी महिल नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जिन सां गॾु आऊं वञा पियो, हिकिड़ी जॻह ते अल्लाह जे रसूल जो कमु आहे, आऊं गॾु आहियां। हलंदे हलंदे अॻिते सैयदना अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु मिली वियो।
नबी अलैहिस्सलाम जिन सां गॾु थो हले त वरी आऊं सॼो पासो मूं छॾे ॾिनो, वरी खॿे पासे वयसि हलियो, छो त आऊं नंढो हुयसि उमिरि में, मुंहिंजी उमिरि बि नंढी हुई ऐं अबू बकर जो मक़ाम वॾो आहे, उन करे सॼो पासो अल्लाह जे रसूल जो मूं छॾे खॿो पासो वरितो ऐं अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह अन्हु खे छॾी सॼे पासे हलियो। अॻिते थोरो वियासीं त हज़रत उमर रज़ी अल्लाह अन्हु मुंहिंजो वालिद बि अची वियो, उहो अल्लाह जे रसूल सां गॾु थो हले, वरी मूं खॿो पासो बि छॾियो। हाणे आऊं नंढो आहियां, पोइते थी वियुसि ऐं मूं पंहिंजे वालिद उमर खे खॿो पासो ॾिनो। हाणे नबी अलैहिस्सलाम विच में आहिनि, सॼे पासे अबू बकर सिद्दीक़ आहे, खॿे पासे उमर बिन ख़त्ताब आहे। रस्ते मां हलनि पिया, हलंदे हलंदे हिकिड़ी जॻह ते अल्लाह जे रसूल जो त मटको शराब जो पियो आहे, मशकीज़ा का शराब जी मटको ठहियो पियो आहे। हज़रत इब्न उमर रज़ी अल्लाहु अन्हुमा फरमाइनि था, पाण फरमायूं ऐं अब्दुल्ला वञ वञी छुरी खणी अच, उहा मशकीज़ा का चमड़े जी जंहिंमें शराब ठहियल हो। अल्लाह जे रसूल फरमायो ऐं अब्दुल्ला वञ का छुरी ॻोल्हे आ। हज़रत अब्दुल्ला रज़ी अल्लाहु तआला अन्हु फरमाए थो, पहिरियों दफ़ो उन छुरीअ खे मूं ॾिठो हुयो, मूंखे अॻ में ख़बर ई कान हुई। उहा छुरी आऊं वठी आयो ऐं अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अॻियां मूं पेश जी कई आहे। पाण उहा छुरी खणी करे उन शराब जी मशकीज़ा खे कटे ऐं उहो हारे छॾियऊं। पाण फरमायूं अहिड़ो त लानती शराब आहे जंहिंजे करे सिर्फ़ हिकु न पर 10 माण्हू लानती बणिजी वेंदा आहिनि। पाण फरमायूं त ख़ुदि शराब लानती आहे, वशारिबु आहे हिन जे पीअण वारो लानती आहे, वसाक़ी आहे हिन खे पीअण वारो लानती आहे, हिन खे खपाइण वारो लानती आहे, हिन खे वठण वारो लानती आहे, हिन खे ठाहिण वारो लानती आहे, जंहिंजे लाइ ठाहियो वियो उहो लानती आहे, हिन खे खणी ॿिए खे ॾियण वारो लानती आहे, ऐं जेको अॻियां वठण वारो आहे लानती आहे, हिन जी क़ीमत रखण वारो लानती आहे। इन हिकु शराब जे करे 10 माण्हू लानती था बणिजी वञनि। हिकिड़े शराब जे गिलास ऐं बोतल जे करे दुकान मां खणी रखी, दुकान में उहो लानती बणिजी वियो। कंहिं आयो कोर वठण जे लाइ, दरवाज़े ते बीठो आहे, ॿिए खे रोज़ी खणी उनखे ॾे, लानती बणिजी वियो। ऐं हीअ एतिरी ख़तरनाक शइ पलीद आहे, पेशाब बि एतिरो ख़तरनाक न आहे जेतिरो इहो शराब ख़तरनाक आहे। छो? अगर कंहिं शख्स जो पेशाब आहे, को मजबूर आहे, मज़ूर आहे, कंहिं बोतल में माण्हू पेशाब कंदो आहे जेको मजबूर बीमार आहे, या उनखे का नाली लॻल आहे, उनजो मसाइलो आहे, को गुर्दनि जो का तकलीफ़ आहे, पेशाब नथो अचे, रुकिजी वियो आहे, पोइ उहो पेशाब जेॾी महिल गॾु थींदो आहे उनखे खणी माण्हू ॿाहिरि उछलाए ईंदो आहे, ऐं उहो खणी वञणु ॿाहिरि उछलाइण सवाब पियो मिले, नेकियूं पियूं मिलनि। ऐं शराब जी भले में भली ख़ूबसूरत बोतल रुगो खणे, अल्लाह फरमाए थो लानती तूं लानती बणिजी वे, तूं लानती बणिजी वे। महसूस थियो त शराब जेको पेशाब खां वधीक बदतर आहे। होॾां हू गंदगी खणी ॿाहिरि उछलाए त सवाब थो थिए, पर शराब खणी कंहिंखे ॾिनई उहो इंसान लानती बणिजी वियो। यकीनन मुंहिंजा मुस्लमान भाइरो, ही अहिड़ो कबीरो गुनाह आहे जंहिंखां मुस्लमान खे बाद अचणु खपे, पंहिंजे अहल अयाल खे, पंहिंजे औलाद खे, पंहिंजे पाड़े वारनि खे बचाए, अहिड़ो को गलीज़ धंधो करे उनखे वञी सम्झाए, उनजी इस्लाह करे, उनखे तबलीग करे, बाज़ न अचे त जेतिरो उनजो वस आहे ओतिरो आवाज़ उथारे, ताजो इहो गुनाह ख़त्म थी वञे। ऐं यकीनन तमामु गुनाहनि खां वॾे में वॾो गुनाह हुआ शिरक खां पोइ तमामु घणा कबीरा गुनाह नव हदीस में मौजूद आहिनि, पर जे तमामु गुनाहनि खे शुमार कंदव न, जेके वॾा गुनाह आहिनि कबीरा, 70 गुनाह था थियनि, 70 कबीरा गुनाह। जिन गुनाहनि में शिरक खां पोइ सभ खां पोइ पहिरीं जंहिंजो नंबर आयो आहे उहो शराब आहे, जंहिंखे उम्मुल ख़बाइस चयो वियो आहे, यानी हर गुनाह जी माउ। उहो कीअं आहे?
नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जिनकी वफात का बाद में अमीरुल मोमिनीन सैयदना अबू बकर सिद्दीक रज़ियल्लाहु अन्हु जी खिलाफत सैयदना अबू बकर सिद्दीक रज़ियल्लाहु ताला अन्हु सां गॾु सैयदना उमर रज़ियल्लाहु अन्हु वेठा आहिनि, ॿिया बि सहाबा जलील क़द्र वेठा आहिनि। मौज़ू हलियो आहे त कबाइर गुनाह कहिड़ा आहिनि, वॾा गुनाह कहिड़ा आहिनि, पर सभु चवनि था त असांखे त इहा ख़बर आहे ही गुनाह, पर हाणे इहा ख़बर न आहे त इन्हनि सभिनी खां वधीक वॾो गुनाह कहिड़ो आहे। पाण में चवण लॻा त हज़रत अब्दुल्ला बिन अमर बिन आस खे ख़बर हूंदी, छो त मसाइलनि मां इहो ज़्यादा ॼाणंदो हो। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां ज़्यादा अहिड़ा सवाल कंदो हुयो। इन करे नियापो मोकिलियऊं हज़रत अब्दुल्ला बिन अमर बिन आस ॾे। हिकु माण्हू वियो आहे अमीरुल मोमिनीन अबू बकर सिद्दीक, ऐं उन खां बाद में उमर बिन ख़त्ताब, ॿिया बि सहाबा मौजूद आहिनि। उन्हनि पुछा कई आहे त तव्हांखे ख़बर आहे त कबीरनि गुनाहनि मां वॾो गुनाह कहिड़ो आहे? हज़रत अब्दुल्ला बिन अमर रज़ियल्लाहु अन्हुमा फरमायो त उन्हनि खे ॿुधायो वॾे में वॾो गुनाह शराब आहे। जेॾी महिल उहो माण्हू वापसि आयो तेॾी महिल सैयदना अबू बकर सिद्दीक व उमर रज़ियल्लाहु अन्हुमा ऐं ॿिया सहाबा चवण लॻा उथो हलूं था अब्दुल्ला ॾे। असांखे त ख़बर ई कान्हे त शराब को एॾो वॾो गुनाह आहे। हली पुछा था उनखे कयूं त हिन जो को दलील आहे या न। हल गॾिजी करे आया हज़रत अब्दुल्ला बिन अमर बिन आस रज़ियल्लाहु अन्हुमा वटि, चवण लॻा ए अब्दुल्ला तोखे कीअं ख़बर पई त इहो वॾो गुनाह आहे? फरमाए तो मूं अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खां ॿुधो हुयो। पाण फरमायो अॻिन क़ौमुनि में वक़्त जो हिकु बादशाह हुयो जंहिं हिकिड़े माण्हू खे क़ैद कयो। पोइ उन माण्हू खे चई त तुंहिंजे अॻियां 4 ॻाल्हियूं था असां रखूं, हिकिड़ी ॻाल्हि तोखे पूरी करणी आहे, या त तोखे जान सां मारींदासीं, तुंहिंजो मौत आहे। 4 ऑप्शन तुंहिंजे अॻियां रखूं था, उन्हनि मां जंहिंखे बि क़बूल कर, या शराब पी, या ज़िनाह कर, या त वरी खिंजीर जो गोश्त खा। शराब पियण, ज़िनाह करण, क़त्ल करण, या त क़त्ल कर या त खिंजीर जो गोश्त खा। हाणे ये 4 ख़तरनाक शयूं आहिनि। उन शख़्स छा सोचियो त हाणे ताईं मूंखे मारे छॾींदा, जेकॾहिं क़त्ल थो कयां त पाण कातिल थी वेंदुसि, गुनहगार थींदुसि। जेकॾहिं आऊं ज़िनाह थो कयां त बि वॾो गुनहगार थी वेंदुसि। जेकॾहिं खिंजीर थो खायां त उहो बि मना थियल आहे, गुनहगार थी वेंदुसि। पर जेकॾहिं शराब हराम आहे पर ॾिसां थो त हुननि खां कुझु घटि आहे, हुन सोचियो भला हाणे हिननि जी इहा ॻाल्हि मञा थो, ज़िनाह कोन थो कयां, क़त्ल बि कोन थो कयां, खिंजीर कोन थो खां, शराब जो हिकिड़ो प्यालो पियां थो, मुंहिंजी जान त छुटी वेंदी। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो, महिल उन शख़्स चयो ठीकु आहे, हिकिड़ी ॻाल्हि तव्हांजी मञा थो, शराब थो पियां। शराब पीअण खां बाद में उनखे अहिड़ो नशो थी वियो जो उनखे ख़बर ई कान पई, क़त्ल बि करे छॾियईं, ज़िनाह बि करे छॾियईं, ऐं नशे में खिंजीर बि खाई वियो। यानी उन हिकिड़े शराब खे घटार जंहिं शराब पीतो 40 ॾींहं उनजी निमाज़ क़बूल कान्हे का। पाण फरमायूं जेकॾहिं शराब पी करे मरी वियो, अञा उन शराब जो हिकिड़ो क़तरो उनजे मसाने में रहियो हो ऐं मरी वियो, इन हालत में मौत आहे त शराब जो असर अञा उनजे पेशाब या मसाने में हो, त उनजो उहो कॾहिं बि इंसान जन्नत में दाख़िल न थींदो। पाण फरमायूं जेकॾहिं 40 ॾींहंनि खां अॻु में मरी वियो, शराब पीतई, 40 ॾींहंनि जे अंदरि मौत अची वयसि त इहो मौत कुफ्र जो मौत आहे। अञा बि इंसान सम्झे नथो। ॿी रिवायत मुस्तदरक लिल हाकिम में
इमाम मुस्लिम जे शर्तन ते सही रिवायत आ। नबी अलैहिस्सलाम ने फरमायो इन हदीस के अल्लामा सैयद बदियुद्दीन शाह रहमहुल्लाह बदियुत तफासीर में भी जिक्र कयो आ। नबी अलैहिस्सलाम ने फरमायो अगिन कौमुन में हिकड़ो आबिद हो, अल्लाह जो नेक मानू हुयो, काज़ी हो, फतवाऊं ॾींदो हो। एक बदकारा औरत उनके पसंद कयो। काज़ी ऐं अल्लाह जो नेक मानू आबिद बर्दाश्त नथो करे कंहिं बि गुनाह के, उन औरत के वेझो ही नथो छॾे। उहा औरत उनके चाहे पई, पर उन औरत चयो ना आउं इनके गुनहगार त लाज़मी कंदुसि। हू भी पंहिंजे ज़िद ते क़ाइम रही। हिकिड़े ॾींहुं उन ॾे नियापो मोकिलियईं, उन आबिद ॾे, अल्लाह जे नेक बाने ॾे, काज़ी ॾे। उन ॾे नियापो मोकिली त आउं तव्हां सां मिलणु चाहियां थी, पर ॿियो न, मूंखे के मसइला आहिनि, पेचीदा मसइला आहिनि, दीन जा मसइला आहिनि, उहे पुछणा आहिनि मूंखे, इन करे मूंखे टाइम ॾियो। हुन काज़ी सोचो औरत आहे, परे बीहंदी, पर्दे में हूंदी, मूंखां पुछा करे हली वेंदी। उन औरत छा कयो, जेॾी महिल उन इबादत खाने जे अंदरि रहंदो हुयो इबादत लाइ, उन औरत छा कयो, जेॾी महिल अंदरि दाख़िल थी हिकिड़ो पाण सां गॾु ॿार बि वठी वई, हिकिड़ो ॿार पाण सां गॾु वठी वई, हिकु छुरी बि गॾु खणी वई, शराब जो प्यालो बि खणी वई, इहे लिकाए छुपाए खणी वई। अंदरि जेॾी महिल दाख़िल पई थिए उन इबादत खाने में दरवाज़ा बंदि कंदी पई अचे। दरवाज़ा बंदि करे करे आख़िर में जेॾी महिल आई कमरे में, जंहिंमें इबादत गुज़ार आबिद काज़ी वेठो हुयो, उन वटि आई, उनखे चई त तव्हां खां मूं टाइम वरितो ऐं उन जे अॻियां अची पंहिंजो हुस्न ज़ाहिर कई। चई कंहिं बि मूं मसइले लाइ न टाइम वरितो आहे, बसि कुदरती मूं तव्हांखे पसंदि कयो आहे, तव्हांखे गुनाह त करणो आहे। हुन चयो सवाल ई पैदा कोन्हे। ऐं औरत निकिरी वञे था, चई त आउं कान वेंदुसि, आउं दाऊं करे माण्हुनि खे जमा कंदुसि, तो ते तोहमत लॻाईंदुसि, तूं त ज़लील थी वेंदे, ॿाहिरि निकिरण खां अॻु में ई माण्हू तोखे मारे छॾींदा। या ठीकु आहे, टे ॻाल्हियूं तुंहिंजे अॻियां आउं रखां थी, हिकिड़ी खे क़बूल कर। ही नंढड़ो ॿार आहे, ही छुरी आहे, या हिन ॿार खे क़तल कर, आउं वञा थी हली। जे न त ही शराब आहे, इहो शराब हिकु प्यालो आहे, इहो पी, आउं वञा थी हली। या त ज़िनाह कर। हुन सोचियो त ज़िनाह त वॾो गुनाह आहे, ॿार खे क़त्ल बि करणु वॾो गुनाह आहे। ठीकु आहे, औरत मूंखे ख्वार बदनाम कंदी, इन ख्वारी खे मोह कीअं ॾींदुसि। ठीकु आहे, हिकिड़ो दफ़ो जेसि ताईं अल्लाह ताला पाकीज़गी का बयान करे, को शाहिद हुजे, का निशान थिए त यकीनन ही पाकीज़ आहे, न त फ़िलहाल त अल्लाह जो नेक माण्हू वीचारो ज़लील थी वेंदो, हाली त बदनाम थी वेंदो। हुन सोचियो त बसि शराब पी जान थो छॾायां। औरत खे चई त ठीकु आहे, वाइदो कर, पोइ को मुतालबो न कंदी आहियां, मजबूरन इहो शराब जो प्यालो आउं पियां थी, आउं पियां थो। हुन छा चई, ठीकु आहे, तूं शराब पी। शराब पीअण खां बाद में हू नशे में अची वियो, पंहिंजे हथ सां उहो छुरी खणी छोकिरे खे क़त्ल करे छॾी, ॿार खे। उन खां पोइ उन औरत सां बदकारी बि करे वेही रही। नबी अलैहिस्सलाम जिन फरमायो उम्मुल खबाइस, इन हदीस जो रावी सैयदना उस्मान बिन अफ़ान रज़ी अल्लाहु अन्हु फरमायो, अल्लाह जे रसूल फरमायो तॾहिं तो आउं तव्हांखे चवां, ही हर पलीद शइ जी माउ अथव शराब, नशो जेको बि आहे उहो तव्हांखे हर मुसीबत, हर पलीद, हर गुनाह जी अॻवान उहा शइ नशो आहे। अल्लाह जे रसूल फरमायो इन शराब खां बचो। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो क़यामत जे ॾींहुं उहे शख्स ईंदा शराब जो आदी। ही हदीस मुस्नद अहमद में अल्लाह जे रसूल फरमायो सलासतुल ला यदखुलूनल जन्नह, क़यामत जे ॾींहुं अल्लाह ताला टिन शख्सनि खे जन्नत में दाख़िल न कंदो जिनमें टे आदतूं हूंदियूं। पाण फरमायो मुदमिनुल खमर,
पहिरियों नंबर त शराब जो आदि, शराब पीअण वारो। इन हालत में पीअंदे पीअंदे फौत थी वियो, न छॾियईं, न तौबा कयईं, न रुजू कयईं। अल्लाह जे रसूल फरमायो इहो शख़्स कॾहिं बि जन्नत में दाख़िल न थींदो। ॿियो पाण फरमाइनि था त पाड़ेसरी खे ईज़ाइण वारो, माइटी खे छॾण वारो। पाण फरमायूं जेको शख़्स माइटी के बग़ैर वजह जे तोड़े थो, उहो शख़्स बि कॾहिं जन्नत में दाख़िल न थींदो। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन हदीस में पाण फरमाइनि था क़यामत जे ॾींहुं शराबी के नहरे गौता मां प्यारियो वेंदो। नहरे गौता मां, जहन्नम जे मां नहर हूंदी, उन मां उनखे प्यारियो वेंदो। साहबन पुछो या रसूल अल्लाह नहरे गौता छा है? पाण फरमायूं नहरे गौता तमाम कसबी फाहिशा बदकारा बाज़ारी औरतूं जेके इन गुनाह जे करे जहन्नम में सड़ंदियूं, पोइ उन्हनि जे ख़ासि मख़सूस उज़वे खां उहा नहर निकिरंदी बदकारी वारी, ऐं उहा ग़िलाज़त ऐं खून उहा नहर बाक़ाइदा वहंदी। अल्लाह फरमाईंदो ऐ शराबियो इन मां पीअंदा रहो। पाण फरमायो उनजी बदबू एतिरी हूंदी जो जहन्नमी दाहूं कंदा त जहन्नम जे अज़ाब में एतिरी तकलीफ़ कान्हे जेतिरी न जी बदबू में अज़ाब आहे। मुसलमान भाइरो, नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जिन फरमायो ही तमाम उम्मुल ख़बाइस गुनाह अथव, इन खां पासो कयो, ॿियनि खे बि बचायो। अल्लाह ताला खां दुआ है अल्लाह रब्बुल आलमीन क़ुरान व सुन्नत ते अमल करी तौफ़ीक़ अता फरमाए। अल्लाह ताला असांखे कबीरन गुनाहनि खां बचाए, जेके बि कबाइर गुनाह आहिनि, सगीरन गुनाहनि खां अल्लाह ताला असांखे बचाए, नेकिन करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। व आखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। आखिर में असां इंशाअल्लाह दुआ घुरंदासीं अल्लाह रब्बुल आलमीन असांजो हिते अचणु क़बूल फरमाए, असांजे गुनाहनि खे अल्लाह ताला माफ़ फरमाए, नेकिन करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। जिन साथिनी प्रोग्राम रखियो आहे अल्लाह ताला उनखे जज़ाए ख़ैर अता फरमाए। अल्लाह रब्बुल आलमीन उन्हनि जे माल में